अस्सलाम वालेकुम। क़िसागो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन्ही दुआ सां अवां जिते पुॼो ख़ुशि हुजो, शाद आबाद हुजो। करीम रब अवां खे दा में दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखी। आमीन सुम आमीन। ऐं मां केतिरा ई महिरबान टेलीफोन कॉन्टेक्ट कंदा आहिनि जिन खे नंबर मिली वेंदो आहे। कुझु जेके ईमेल्स हूंदा आहिनि उहे पहुचंदा आहिनि ऐं तव्हांजा टेक्स्ट पहुचंदा आहिनि मूं ताईं। ऐं यूट्यूब ते तव्हां मूंखे टेक्स्ट कंदा आहियो त मां उनजे जवाब में अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदो आहियां। फेसबुक ते महिरबानी यादि कंदा आहिनि, उनजे लाइ मां उनजो अज़द शाकिर आहियां। हिकिड़ी ॻाल्हि मूंखां बार बार पुछी वेंदी आहे त जेका तव्हां दुआ कंदा आहियो दा में दर में कर में सुख ने, इन जो मतिलबु छा थो थिए, इहो छा आहे? ऐं शायदि मां ॻाल्हाइण में थोरो तिखो बि ॻाल्हाईंदो आहियां त केतिरा त उनखे कैच न करे सघंदा आहिनि त इहो कहिड़ो आहे, मतिलबु वर्ड छा आहे, प्रोनाउंसिएशन छा आहे, हिन जो उचार छा आहे, इहो छा पियो थो थिए। असल में ज़िंदगी में तव्हां अनेक माण्हुनि खां सबक़ सिखंदा आहियो ऐं जेके सबक़ अव्हां सां हीअं सां हटाईंदा आहियो उहे तव्हांजी ज़िंदगीअ में हिकिड़ी ख़ासि हैसियत इख़्तियार कंदा आहिनि। असांजे मोहतरम ऐं मुअज़्ज़िज़ साईं मज़हरुल सिद्दीक़ी साहिब जिन असांजा वॾा आहिनि, यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर या इल्मी अदबी उहिदनि ते त उहे तमामु वॾी शख़्सियत रहिया आहिनि, पर आम ज़िंदगीअ में पोइ असांजे लाइ छपर छांव आहिनि। ऐं ख़ासि तौर ते असांजी कहोल जे मथां, असांजे कुटुंब जे मथां उन्हनि जी हिकिड़ी मख़सूस बल्कि मख़सूस छा चइबो, मोहबतुनि जी हिकिड़ी पालोट आहे जेका हुननि असां ते सदाईं कई आहे। त ज़िंदगी में जॾहिं बि शर्फ़ी मुलाक़ात मिलियो आहे त लाज़मन लर्निंग आहे, जंहिंसां माण्हू उन एॾी वॾी शख़्सियत सां मिले थो, उनजे दौर में साहु खणे थो त यकीनन घणो कुझु पलाए पए थो। त उन्हनि मूंखे लाइफ में जेके नसीहतूं कयूं उन्हनि मां कयूं आहिनि जेके, उन्हनि मां हिकु नसीहत इहा आहे त आमीन में डबल ए लिखंदा कयो ऐं कैपिटल ए यूज़ कंदा कयो। हाणे मूं बि पुछियो कोन साईं खां, ज़रूरत कोन थी त इहो कीअं, पर बहरहाल मां जॾहिं आमीन लिखंदो आहियां त पोइ कोशिशि कंदो आहियां त ईअं ई लिखी वञे, छाकाणि जीअं साईं ॿुधायो। ऐं हीअ जेका दुआ आहे, दा में दर में कर में सुख ने, इहो जेके चारि मोहताजियूं आहिनि न ज़िंदगीअ में, इहे हिकिड़ो तव्हांजा पैसा, मतिलबु तव्हांजा पैसा जेके तव्हां परचेज़िंग पावर जेको तव्हांजो आहे उन में तव्हां कॾहिं वीक न थियो। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे अर्ज़ु कयां, चवंदा आहिनि न त दुनिया में ॾुखियो में ॾुखी ॻाल्हि इहा आहे जॾहिं औलाद पंहिंजे पीउ खां का फरमाइश करे ऐं पीउ उनखे वठी ॾेई न सघे। हिकु परचेज़िंग पावर जेको आहे, तव्हां का शइ ख़रीद करण जी वुसत न रखो। हले ॾिसो न, मिसाल तौरु सपोज़ टू बी हिकिड़ो सेलफोन आहे, उहो लखनि में बि आहे ऐं हज़ारनि में बि आहे ऐं कुझु सवनि में बि आहे। त हिकिड़ा माण्हू त लखनि जो, उन ॾींहुं मूंखे का पुछियो पए थी घणे जो फ़ोन आहे, चई 2,60,000 जो। मां चुप थी वियुमि ॾिसी त हीउ 2,60,000 जो फ़ोन आहे हिननि वटि। त ईअं केतिरा माण्हू अहिड़ा जिन वटि 1,000 रुपए वारो, 1,500 रुपए वारो बि फ़ोन आहे। हाणे जेकॾहिं उन 1,000 रुपए वारे फ़ोन जी केरु फरमाइश करे ऐं माउ पीउ पूरो न करे सघे न, त हिकिड़ी तकलीफ़ हूंदी आहे जेका इंटरनल कोर में हासिलु थींदी आहे। लेकिन नंढी फरमाइश आहे ॿारनि जी, मां 1,000 रुपए जी ॻाल्हि न पियो कयां, मां ॻाल्हि पियो कयां का बि नंढी फरमाइश आहे माण्हू पूरी न करे सघे त माना तव्हां वटि जेको सो कैपेसिटी कोन्हे, उहो पावर कोन्हे कंहिं शइ खे परचेस करण जो, त उहा मोहताजी न हुजे। ऐं तंहिंखां सवाइ तव्हांजी सेविंग में मोहताजी न हुजे, मतिलबु तव्हांखे जेको कुझु तव्हां वटि बचियलु आहे, वक़्तु सिर तव्हांखे जेको कमु अचे थो उहो तव्हां वटि हमेशह मौजूदु हुअणु खपे। छाकाणि त जीअं उहो केवल वारी ॻाल्हि आहे त वसंदे मींहं जे लाइ हुन सामान बचायो पए, त उहा कैफ़ियत बि अव्हां सां, ऐं उन में बि जॾहिं बि ख़ुदा माफ़ु करे हिकु ॾुखी घड़ी अचे थी त तव्हां कंहिंजा मोहताज न हुजो। ऐं टियों आहे जेको तव्हांजो जेको बिहेवियर आहे, कंडक्ट आहे, जेको तव्हांजो कर्म आहे। हिकिड़ो त कर्म त तव्हां नसीब खे चवंदा आहियो, पर हिकिड़ो जेको तव्हांजी एक्टिविटी जेका आहे उन में तव्हां मोहताज न हुजो। मतिलबु तव्हां हिकिड़ी जेकॾहिं कंजूसी आहे न, ख़तरे सां लफ़्ज़नि खे माइंड न कजो, बसि लफ़्ज़ आहिनि जेके पंहिंजी जाइ ते ख़ासि अहमियत रखनि था। त जेका कंजूसी आहे न, कंजूसी माना हुअण जे बावजूदु ख़र्चु न करणु, मोहताजी आहे। कहिड़ी वॾी मोहताजी आहे, या त असां वटि उहा शइ आहे बि सही, पर असां हुनजी कैपेसिटी कोन था रखूं त असां हुनखे ख़र्चु करे सघूं। इहो अजीब अथव हिकिड़ी शइ जेका, मतिलबु जेको असांजो कर्म हूंदो आहे न, असां मुड़की सघूं था कोन मुड़कंदा आहियूं, वॾी मोहताजी आहे। असां अप्रिशिएट करे सघंदा आहियूं, कंदा कोन आहियूं। मां तव्हां को अलाए मूं केतिरनि एतिरनि मूंखे वरी बि माफ़ु करे, मूं केतिरनि एतिरनि बॉसिस खे ॾिठो आहे जेके पंहिंजे सबॉर्डिनेट्स खे इन करे तारीफ़ कोन कंदा आहिनि त मथो ख़राबु थी वेंदो। मथो ख़राबु साईं केमहिल उनजो बि थी सघे थो, जेके सम्झनि था त तारीफ़ न करणु खपे। इन करे हीअ सभु मोहताजियूं जेके आहिनि न, मालिक उन खां बचाए। ऐं सुख ने तव्हांजी ज़बान, तव्हांजो जेकी ॿोली आहे, तव्हांजो जेको लहजो आहे, लबो लहजो जेको आहे, उहो उन में तव्हांखे का मोहताजी न हुजे। उनजी मोहताजी छा हूंदी आहे? दिलि आज़ारी, तकलीफ़ ॾियणु। when you speak the soft words, how do you utter the hard wordings altogether? यानी तव्हां नरम लहजो इख़्तियार करे सघो था, त तव्हांखे बि सख़्तु लहजे इख़्तियार करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मिठो छो कोन थो बोलिजे? फरमायो वियो आहे न, कूल नास हुस्ना, इंसाननि सां मिठो ऐं सुहिणो ॻाल्हायो। त इहा जेकॾहिं माण्हू सुहिणो नथो ॻाल्हाए न, दरअसल इहा बि हिकिड़ी मोहताजी आहे जेका ज़िंदगीअ में नसीबु थिए थी।
नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि पर पंहिंजी जाइ ते तव्हां गौर कंदो त इंसानी वजूद में जेके चवनि था न त मिटी बाहि पाणी जो ठहियलु आहे जेके इहे अनासर आहिनि जिन मां इहे अंसर आहिनि जिन मां असां ठहिया विया आहियूं त हीअ बि असांजा अंसर आहिनि जेके असांखे मोहताजी खां बचाइनि था। त बसि इहो हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु करिणो हो जेका मुंहिंजी बिसात आहे, जेका मुंहिंजी सोच आहे, जेको मुंहिंजो ख़्यालु आहे, जेका मुंहिंजी ॼाण आहे। मां एॾो मूं अर्ज़ु कयो न तव्हांखे त सॉरी, मां एॾो कोई दानिश्वर कोन आहियां, अहल इल्म कोन आहियां, मुंहिंजो एॾो वॾो को कमु थियल बि कोन्हे जो मां चवां त मूंखे हेतिरो कुझु अचे थो, मूंखे हीअ अचे थो, मूंखे जेको बि अचे थो अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अचे थो, परवरदिगार जे पारां मूं ते इनायत थियल आहे। पर बहरहाल तव्हां मूंखे जंहिं स्केल जे कैलिबर में रखो था न, उहा तव्हांजी मूं ते अज़त नवाज़िश आहे। ज़िंदगी में असां जॾहिं हयाती हिसा कंदा आहियूं त उहो हूंदो आहे हिकिड़ो माज़ी, हिकिड़ो हूंदो आहे हाल, हिकिड़ो हूंदो आहे मुस्तक़बिल। हाणे हिनखे थोरो जेकॾहिं गौर कयूं असां, माज़ी उहो वक़्तु जेको गुज़री वियो, हाल उहो वक़्तु जंहिंमें मां अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां, मुस्तक़बिल जेको उन खां पोइ अचिणो आहे। पर जेकॾहिं असां थोरो गौर कयूं न त हाल त रहियो ई कोन। मूं हींअर हाल चयो आहे न, इहो पोइ ते थी वियो, 20 सेकेंड 25 सेकेंड 30 सेकेंड हले वियो, मां जेको कुझु ॻाल्हायां पियो इहो सभु पोइ ते हलंदो पियो थो वञे। असीं दरअसल मुस्तक़बिल में रहूं था, असां कोई मूवमेंट्स में वक़्तु तेज़ी सां गुज़रे थो, इन करे जेको हाल आहे उनखे असां हिकिड़ो ब्रेकेट ॾेई छॾियो त भई इहो हाल जो वक़्तु आहे, असां हिन में विच में हिकिड़ो वक़्तु गुज़ारियूं था। दरअसल असां त हूंदा ई मुस्तक़बिल में, सभु माज़ी थींदो पियो वञे, हर शइ माज़ी थींदी पई वञे। हाणे जॾहिं हर शइ माज़ी थींदी पई वञे, मिसाल तौरु मां 60 सालनि जो आहियां, पोइ मुड़ी ॾिसां थो त 60 साल नज़र ई कोन था अचनि, अलाए केॾा हले विया, खाक में वञी मिली। त बहरहाल 60 साल आहिनि त सही न, मेमोरीज़ में आहिनि, ज़िंदगी में आहिनि, जिन सां उथिया वेठा आहियूं उन्हनि वटि असांजी हयाती जो इहो पोता मेल आहे त हिननि छा कयो आहे, कीअं कयो आहे, छो कयो आहे। त बहरहाल ईअं हूंदो आहे त केतिरा माण्हू माज़ी में रहंदा आहिनि, उनखे नॉस्टैल्जिया चइबो आहे। मतिलबु ईअं हूंदो आहे त माज़ी परस्ती खणी चओ, मतिलबु हिकिड़ो माज़ी मूं हीअ कयो, मूं हू कयो, मां जॾहिं सिंधियोलॉजी में हूंदो हुउसि त मां हीअं कंदो हुउसि, मां जॾहिं टेलीविज़न ते हूंदो हुउसि त मां हीअं कंदो हुउसि। हिकिड़ी वॾी हिकिड़ी कहाणी हूंदी आहे जेको माण्हू पंहिंजे पाण सां खणी हलंदो आहे, तोखे यादि आहे उहो फलाणे टाइम ते हीअं कयो हुयो। हाणे इहो माज़ी आहे। हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थोरो अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु करणु चाहियां थो। मूंखे स्पीडोमीटर जी ख़बर कान्हे, पर जेके बि जानवरनि जा माहिर आहिनि, ज़ूलॉजिकल्स जेके आहिनि, बल्कि जेके वाइल्ड लाइफ ॼाणनि था, उन्हनि खे इहा ख़बर आहे त हरण जी रफ़्तार शींहं या चीते खां घणी अॻिते हूंदी आहे, घणो करे शींहं खां अॻिते हूंदी आहे। पोइ जॾहिं शींहं हरण ते हमिलो कंदो आहे न, त हरण हुन खां अॻियां निकिरी वेंदो आहे। पर मसइलो इहो आहे त हर पोइ मुड़ी ॾिसंदो आहे त पहुतो त कोन्हे शींहं मूं ते। जेकॾहिं हू पोइ मुड़ी न ॾिसे ऐं स्ट्रेट अवे निकिरी वञे त शींहं हुनखे पहुची न सघे। पर हू छा थो करे, थोरो अॻियां वञी वरी करे मुड़ी ॾिसंदो, तेसि ताईं शींहं झपड़ हणी हुनजे मथां हुनखे शिकार करे वठंदो आहे। माइंड न कजो, ईअं असां सां थिए थो। असीं माज़ीअ में निहारियूं था, हर पोइ मुड़ी ॾिसूं था, हीअ थियो, हू थियो, हीअ कयो, हू कयो। जेके कुझु कयो न, इन करे त माण्हू को हुनखे मतिलबु रंज फील करे या हुनखे ब्लाइंड लूप्स में वठे या हुनखे ख़राबु फील करे, ठीकु थियो न, सिट आहे, यादि अचे थी, यादि माज़ी दिलि न कर, जेकी थियो सो ख़ूबु थियो, ख़तमु थी ॻाल्हि। हाणे अॻियां हलो। असीं अॻियां न हलंदा आहियूं, असां बार बार सोचींदा आहियूं हीअ कयो, हीअ कयो, हीअ कयो, छो त असां हिन खां ॿाहिरि अचूं। बसि इहा ई ज़िंदगी जी कामयाबी जी हिकिड़ी वॾी कुंजी आहे त असीं हलंदड़ वक़्त में सोचूं, असीं ईंदड़ वक़्त लाइ सोचूं, जेकी कयोसीं परवरदिगार हुनखे क़बूल करे। सॉरी, शायदि साह मुंहिंजो वरी भरिजे पियो ॻाल्हाइण में, क्वालिटी ख़राबु थिए त मुंहिंजे पारां माज़रत क़बूल कजो। पर अहम तरीन ॻाल्हि इहा आहे त असांखे हलंदड़ वक़्त में जीअणु घुरिजे ऐं असांखे ईंदड़ वक़्त जी सोच रखणु घुरिजे। त ॾिठो नओं नस्ल जेको आहे न, एॾो तेज़ छो आहे, हलंदड़ वक़्त में हले थो न। हीअ जेको गैजेट आहे जिते मां तव्हां सां ॻाल्हायां पियो थो, अलाए नोट 8 आहे, नोट 7 आहे, अलाए नोट 9 आहे, जेको बि अच्छा आहे, हलंदड़ वक़्तु आहे, तेज़ तरीन लाइट आहे, तेज़ तरीन कैमरा आहे। अॻे यादि अथव जो हिकिड़ो फ़ोटो हूंदो हो त चवंदा बाबा हिकिड़ो फ़ोटो कोन निकिरंदो, 36 जो रोल आहे। हाणे 36 जो फ़ोटो पूरा थियनि, रोज़ु पुछिबो साईं 36 पूरा थिया न, अदा दुकान ते अञा कोन आयो आहे कोई, वरी दुकान ते 36 भला गॾु थियनि, 36 फ़ोटो निकिरनि, उन खां पोइ उधो पिणणु वञे। यादि अचे थो, इहा नॉस्टैल्जिया कान्हे, हिकिड़ो फैक्चुअल पोज़ीशन आहे। यादि अचे थो त केतिरा ॾींहं इंतज़ारु करिणो पवंदो त जेसिताईं वञी हिकिड़ो फ़ोटो मिले। हाणे तव्हां हिकु फ्लैश में 10 दफ़ा पंहिंजे पाण खे डिलीट कयो था, सेल्फीस कढो था, वक़्तु आहे, हलंदड़ वक़्तु आहे त हिन हलणो आहे, हिन सां ईअं हलणो आहे। ॻाल्हि इहा आहे त हज़रत अली करम अल्लाह वजह जो हिकिड़ो खोल मां सां वरी वजाईंदुसि त अकुलु छा आहे, पाण फरमायूं पंहिंजे माज़ीअ ऐं तजुर्बे खे यादि रखणु अकुलु आहे। इहा ॻाल्हि मूं पहिरीं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कई, हुनखे यादि ज़रूरु रखिजे,
पर उन ते माज़रत सां हीअ जेको असां बार बार सोचींदा आहियूं न त यार हीअ छो थियो, हू छो थियो, हीअ छो, इहे न न न न न ठीकु थी वियो, ठीकु थी वियो, तजुर्बा मिलिया न, ठीकु थी वियो। चवंदा न त जॾहिं को तजुर्बो थींदो आहे त या त तव्हांखे तजुर्बो थींदो आहे या तव्हांखे हिकिड़ो सुठो दोस्त मिलंदो आहे। सो इहो ईअं ई आहे। असांजे मौज़ू हमेशह मोज़ कहिड़ा वेग हूंदा आहिनि, डिफरेंट हूंदा आहिनि, उन्हनि ते पिया ॻाल्हाईंदा आहियूं। का ॻाल्हि समातुनि खे ख़राबु लॻी हुजे, का सोच आहिड़ी हुजे त मां अव्हां खां माज़रत चाहियां थो। करीम रब अव्हांखे हमेशह पंहिंजे ज़ुमान में रखे, तव्हांजा अङणा सूदा हुजनि, रंग ख़ुशबू महक मुल्क सभु तव्हां वटि हमेशह जे लाइ मौजूदु हुजनि ऐं अलाह करीम अव्हांखे दामे दर में घर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे। आमीन सुम आमीन। पश्चात हयात ईंदड़ हफ़्ते अव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदासीं। हिकिड़ो मूंखे ॿियो बि अर्ज़ु करिणो आहे त मुंहिंजा इलाही महिरबानी जेके बार बार चवनि था तव्हां उर्दू में ॻाल्हायो, तव्हां उर्दू में कंडक्ट बि कंदा हुयो, तव्हां टेलीविज़न सॼी उर्दू में कई, तव्हां उर्दू में क़िसागो छो कोन था कयो त फ़िल वक़्तु मुंहिंजे लाइ मुमकिन कोन्हे। मां तव्हांजो बेहद शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे यादि फ़रमायो था। ऐं जेके मुंहिंजा उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿुधंदड़ आहिनि, लैंग्वेजिस जी ॻाल्हि न हूंदी आहे, जेके उर्दू स्पीकिंग मुंहिंजा दोस्त ॿुधनि था, मूंखे चाहिनि था त असीं तव्हांखे ट्रांसक्राइब कयूं, हेठां टिकर हलायो, असांखे ॿुधायो त तव्हां असां सम्झी त वञूं था, पर असां 100% तव्हांखे सम्झणु चाहियूं था। त ये आपकी तरफ से मेरे लिए असद तहनीत का बायस है। आई एम सो ऑनर्ड एंड ब्लेस्ड कि आप मुझसे इतनी मोहब्बत करते हैं, इतना प्यार करते हैं। अल्लाह कंदो त हयाती रही त तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदासीं। पर अहिड़े सभु ख़्यालु रखिजो। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहे।